नाज़रीन अहम ख़बर अवांखे ॿुधाईंदा हलूं त मौसमियात खाते सिंध में 31 अगस्त ताईं चौमासे जे वसकारे जी अॻकथी करे छॾी आहे। उन हवाले सां मौसमियात खाते जे अमलदारनि चयो आहे त सिंध में वधीक तेज़ तूफ़ानी हवाऊं ॾाखिड़ियनि इलाइक़नि खां दाख़िल थींदियूं, जेके मींहुं वसाईंदियूं। मौसमियात खाते तरफ़ां चयो वियो आहे त सूबे जे गादी वारे शहर कराची में अॼु ई सुभाणे ज़ोरदार वसकारो थी सघे थो, जंहिं करे इंतज़ामिया अलर्ट रहे। गादी वारे शहर कराची खां अलावा सूबे जे ॿियनि शहरनि में 29, 30 ऐं 31 अगस्त ताईं बरसात पवण जी अॻकथी कई वई आहे। उन ॾिस में मौसमियात खाते तरफ़ां चयो वियो आहे त थरपारकर, उमरकोट, ठट्टो, बदीन, सांगर ऐं ॿियनि शहरनि में तेज़ हवा सां गॾु वसकारो थी सघे थो। नाज़रीन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मौसमियात खाते सिंध में 31 अगस्त ताईं चौमासे जे वसकारे जी अॻकथी करे छॾी आहे। उन हवाले सां मौसमियात खाते जे अमलदारनि चयो आहे त सिंध में वधीक तेज़ तूफ़ानी हवाऊं ॾाखिड़ियनि इलाइक़नि खां दाख़िल थींदियूं, जेके मींहुं वसाईंदियूं। मौसमियात खाते तरफ़ां चयो वियो आहे त सूबे जे गादी वारे शहर कराची में अॼु ई सुभाणे ज़ोरदार वसकारो थी सघे थो, जंहिं करे इंतज़ामिया अलर्ट रहे। गादी वारे शहर कराची खां अलावा सूबे जे ॿियनि शहरनि में 29, 30 ऐं 31 अगस्त ताईं बरसात पवण जी अॻकथी कई वई आहे। उन ॾिस में मौसमियात खाते तरफ़ां चयो वियो आहे त थरपारकर, उमरकोट, ठट्टो, बदीन, सांगड़ ऐं ॿियनि शहरनि में तेज़ हवा सां गॾु वसकारो थी सघे थो।